QED क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स जेकॾहिं असां बुनियादी ज़रड़नि जे मयारी खाके स्टैंडर्ड मॉडल ते गौर कयूं त उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ज़रड़ा या पार्टिकल मौजूदु आहिनि ऐं उन्हनि ज़रड़नि या पार्टिकल खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि में या फैमिलीज़ में विरायो वियो आहे जहिड़ो कि क्वार्क्स, लेप्टॉन ऐं सालसी कंदड़ ज़रड़ा या मेडिएटर्स। इन में क्वार्क्स जेके ज़रड़ा आहिनि उहे सभु चार्ज थियल ज़रड़ा हूंदा आहिनि जिन खे उन्हनि ते चार्ज मौजूदु हूंदी आहे, पर लेप्टॉन फैमिली में जेके ज़रड़ा शामिल आहिनि उन्हनि मां फ़क़ति इलेक्ट्रॉन, म्यून या टाउ ज़रड़नि ते चार्ज हूंदी आहे, जॾहिं त लेप्टॉन फैमिली में शामिल न्यूट्रिनो ज़रड़नि ते का बि चार्ज न हूंदी आहे। जेकॾहिं असां हिन मयारी खाके मतिलबु स्टैंडर्ड मॉडल में मौजूदु ज़रड़नि जी पाण में जेके ले विचण थींदी आहे या इंटरेक्शन थींदी आहे जे असां फ़क़ति बर्क़ चकमकी इंटरेक्शन जे वठूं त इन्हनि ज़रड़नि में फ़क़ति बर्क़ चकमकी या इलेक्ट्रोमैग्नेटिक इंटरेक्शन थिए थी त इन नज़ीरे खे असां क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स चवंदा आहियूं।